एक साहब लिखियो आहे मुफ़्ती साहब, नफ़िल नमाज उथी पढ़जे या वेही करे पढ़जे। हाफ़िज़ अब्दुल वहीद चाचड़ राजनपुर शरीफ़ खां। नफ़िल नमाज वेही करे पढ़ण भी जाइज़ आहे, उथी बीह करे पढ़ण भी जाइज़ आहे। जेकॾहिं माण्हू बीही करे पढ़ंदो त उनखे मुकमल सवाब मिलंदो, जेकॾहिं वेही करे पढ़ंदो त उनखे अधु सवाब मिलंदो। बाक़ी जेके इशा जा 2 रकात नफ़िल आहिनि वितरनि खां अॻु में, इहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां वेही करे पढ़णु साबित आहिनि। इहे वेही करे पढ़जनि। बाक़ी जेके नवाफ़िल आहिनि उहे बहितर इहो आहे त बीही करे पढ़जनि। बाक़ी जेकॾहिं वेही करे पढ़े तॾहिं बि जाइज़ आहे। मुफ़्ती साहब, कवीलियूं पंहिंजा नंढड़ा नंढड़ा घर ठाहींदियूं आहिनि, छा घर जी सफ़ाई दौरान उहे कवीलियुनि जा घर ड्राहिजनि? मुबशिर रज़ा। ज़ाहिरा सफ़ाई जे दौरान त इहे शयूं थींदियूं, जॾहिं को उॾेही वग़ैरह थींदी आहे या कवीली थींदी आहे त इहे पंहिंजा नंढा नंढा घर ठाहींदियूं आहिनि भितियुनि में, गार्डन में या हेठि फ़र्श ते। त सफ़ाई जॾहिं थींदी त इहे बि रहंदा, इन्हनि जे ड्राहिण में कोई कबाहत न आहे। मुफ़्ती साहब, मुंहिंजी घरवारी हर महीने पेकनि ॾे थी वञे ऐं उते राति रहण जी ज़िद थी करे। मां चवां थो त ॾींहुं गुज़ार शाम जो मोटी आहे, पर हू ज़िद थी करे। छा उन्हनि जी इहा ज़िद जाइज़ आहे? जेकॾहिं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल जो काॾी वञणु नापसंदि थो करे या काथी रहणु नापसंदि थो करे त औरत जे मथां लाज़िम आहे त मुड़ुस जी ॻाल्हि मञे ऐं ओॾांहुं न वञे। चाहे पेका आहिनि, उते जेकॾहिं मुड़ुस जी नाराज़गी आहे, नापसंदि थो करे त मुंहिंजी घरवारी उते ज़्यादा न रहे, त उन जे लाइ लाज़िम आहे त पंहिंजे मुड़ुस जी इताअत करे ऐं वापसि अचे। ऐं जेकॾहिं मुड़ुसु कंहिं शख़्स जो घर में अचणु नापसंदि थो करे, उनखे नथो वणे, त औरत खे खपे त अहिड़े शख़्स खे बि पंहिंजे घर में न अचणु ॾिए। बाक़ी मर्द खे बि खपे त पंहिंजो दिलि वॾो करे, जेकॾहिं महीने खां बाद घरवारी पेकनि ॾे वञे थी त उनखे उते राति रहणु ॾिए। छो त अॼु इन जो मसइलो आहे, सुभाणे इन शख़्स खे बि औलाद थींदी, इनखे बि नियाणियूं थींदियूं। ज़ाहिर आहे जॾहिं इहो पंहिंजी नियाणी कंहिंखे परणाए ॾींदो ऐं इन जी नियाणी जॾहिं मिलणु ईंदी त इन जो ज़ाहिर आहे दिलि चवंदो त मुंहिंजी नियाणी क़िस्मत सां आई आहे, इहा मूं वटि राति रहे। ऐं जेकॾहिं इन जो ॼांटो उहो ज़िद कंदो या उहो हुकुम हलाईंदो त मुंहिंजी घरवारी आहे, न रहणु ॾे, त इन जे दिलि खे बि ॾुखु थींदो। ज़ाहिर आहे इंसानु पंहिंजे मथां बि इहा शइ तसवुरु करे। मुफ़्ती साहब, मां साल जे लाइ तबलीग ते वञणु चाहियां थो, पर ज़ाल चए थी मूंखे तलाक ॾे, पोइ तबलीग ते वञ, मां छा कयां? बाज़ माण्हू चवनि था सॼो साल ज़ाल खां परे रहणु जाइज़ न आहे, वज़ाहत कयो। तबलीग ते वञण जे लाइ ज़ाल जी इजाज़त ज़रूरी न आहे, माण्हू वञी सघे थो, लेकिन इहो तबियत ऐं मिज़ाज जे मुताबिक़ आहे। जेकॾहिं कंहिं शख़्स खे ख़बर आहे त मां जेकॾहिं सॼो साल तबलीग ते हलियो वञा त इन में मुंहिंजी घरवारी जे लाइ या मूं जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई फितनो पैदा न थींदो, यानी एतिरी जेकॾहिं उन्हनि में सब्र आहे, तहमुल आहे, त माण्हू वञी सघे थो। छो त हज़रत उमर साईं जी हदीस मुबारक आहे, फ़रमान मुबारक आहे। हज़रत उमर साईं पंहिंजी भेण खां, हज़रत सफ़िया खां, हज़रत सफ़िया हज़रत उमर साईं जी भेण आहे, हुज़ूर साईं जी घरवारी आहे, उनखां पुछा कयईं त औरत केतिरो अरसो बर्दाश्त करे सघे थी? त हज़रत सफ़िया फरमायो त 3 महीना या ज़्यादा खां ज़्यादा 4 महीना। त हज़रत उमर साईं फरमायो को बि शख़्स 4 महीननि खां वधीक घर खां ॿाहिरि न रहे, यानी 4 महीननि जे अंदरि मोटी अचे। त जेकॾहिं साल भर इन जे वञण सां कंहिं क़िस्म जो कोई फितने जो अंदेशो न आहे त पोइ हलियो वञे। जेकॾहिं फितने जो अंदेशो आहे त पोइ 4 महीननि जे अंदरि अंदरि घर वापसि अची वञे ऐं हुक़ूक़ जी अदायगी करे। बाक़ी जेकॾहिं घरवारी चए थी त मां तलाक मूंखे ॾेई पोइ वञ, इहो ई शख़्स जेकॾहिं घरवारी खे चए त मां 2 सालनि जे लाइ कमाइण जे लाइ वञा थो, पोइ ख़ुशी सां इजाज़त ॾींदी, हर महीने पैसा ईंदा, पोइ त इजाज़त ॾींदी। दीन जे मामले में इहा ज़िद हूंदी आहे, दुनिया जे मामले में कोई ज़िद न कंदो आहे। मुफ़्ती साहब, ऊंधो सुम्हणु जाइज़ आहे या न? बाज़ माण्हू जे ऊंधे सुम्हण जी आदत हूंदी आहे, छा इहो तरीक़ो दुरुस्त आहे? ऐं मुफ़्ती साहब, शरीयत में सुम्हण जा आदाब कहिड़ा आहिनि ऐं सुम्हण जो मसनून तरीक़ो छा आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे, हिकिड़े शख़्स खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त उहो ऊंधो सुम्हियल हुयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सुम्हण जो इहो तरीक़ो अल्लाह खे नापसंदि आहे। ॿी हदीस पाक में हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु, जंहिंखे जुंदुब बि सॾींदा हुया, उहो पाण सां बि फरमाए थो त मां हिकु दफ़ो ऊंधो सुम्हियल हुउमि, हुज़ूर साईं ॾिठो मूंखे, त हुज़ूर साईं फरमायो या जुंदुब इन्नमा हिया ज़िजअतु अहलिन नार, ए जुंदुब इहो तरीक़ो जहन्नुमिन जो आहे। यानी इहो जेकी ऊंधे सुम्हण जी कंडीशन आहे,
इहा जहन्नुमी माण्हुनि जी आहे। इन करे इहो तरीक़ो शरीयत में जाइज़ न आहे। हा बाक़ी जेकॾहिं को उज़र आहे, शरी उज़र आहे, तकलीफ़ आहे, का मजबूरी आहे, त पोइ वक़्ती तौरु माण्हू इहा कंडीशन इख़्तियार करे सघे थो। लेकिन इहा आदत बणाइणु न शरीयत में जाइज़ आहे, न अक़ल जे एतबार सां बि हिकिड़ी नामुनासिब तरीक़ो आहे। शरीयत में जेको मसनून तरीक़ो आहे सुम्हण जो, उहो इहो आहे त माण्हू अहिड़े अंदाज़ सां सुम्हे जो उनजो चहिरो बैतुल्लाह जी तरफ़ हुजे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो बि इहो आहे, सॼो हथु पंहिंजे जेको आहे चहिरे जे भर सां ॾेई करे सुम्हे ऐं खॿो हथु पंहिंजे जिस्म जे मथां ॾेई करे सुम्हे। यानी इन तरीक़े सां सुम्हे, शुरूआति में इन तरीक़े सां सुम्हे। बाक़ी जेको आहे ज़ाहिर आहे सुम्हण खां पोइ इंसानु हेॾे होॾे करवट मटाईंदो आहे। सुम्हण जा जेके आदाब आहिनि उहे इहे आहिनि त सभ खां पहिरियों अदब इहो आहे त जॾहिं माण्हू सुम्हे त बावुज़ू थी करे सुम्हे, वुज़ू जी हालत में सुम्हे। इन में बि अलाह सां बरकतूं रखियूं आहिनि। ऐं ॿी शइ, दुआऊं, सूरतूं ऐं कलिमात वग़ैरह पढ़ी सुम्हे। सूरतुल फलक, सूरतुल नास, आयतुल कुर्सी, अल्हम्दुलिल्लाह, इहे शयूं पढ़ी करे ऐं जेकी सुम्हण जी दुआ आहे अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया, इहा दुआ पढ़ी करे सुम्हे। 3 नंबर ते तहज्जुद जी नियत सां सुम्हे। हाणे त रातियूं बि वॾियूं आहिनि, त इन करे जेको बि शख़्स सुम्हे त उहो तहज्जुद जी नियत करे सुम्हे। ऐं इन खां अलावा ॿियो अदब इहो आहे त पंहिंजे बिस्तरे खे माण्हू छंडे करे सुम्हे, उन में को हशरातुल अर्ज़, कीड़ा मकोड़ा या का बि अहिड़ी शइ न हुजे। ऐं इन खां अलावा ॿियो अदब इहो बि आहे त सॼी उम्मत खे मुआफ़ करे सुम्हे, छो त इंसान जी ख़बर न आहे, पंहिंजा गुनाह बि मुआफ़ कराए सुम्हे अलाह साईं को, ऐं सॼी उम्मत खे बि मुआफ़ करे सुम्हे। छो त निंड मौत जे जेको आहे हदीस में अचे थो त मौत जी भेण आहे, यानी मौत वांगुरु आहे, मौत जहिड़ी आहे। त इन करे माण्हू पंहिंजा गुनाह बि बख़्शराए ऐं सॼी उम्मत खे मुआफ़ करे सुम्हे। वाक़िया तव्हां ॿुधा हूंदा, जीअं रेल जो एक्सीडेंट थियो रेती जे अंदरि, कहिड़े टाइम थियो? बिल्कुलु असुर जे टाइम, जंहिंमें हर शख़्स ग़फ़लत जी हालत में हूंदो आहे। जेके सुम्हिया हुया उन्हनि जा अलाए कहिड़ा ख़्यालात हूंदा, कहिड़ा मनसूबा हूंदा, कहिड़ा इरादा हूंदा। त इन करे इंसानु जॾहिं बि सुम्हे अल्लाह साईं खां तमामु गुनाहनि जी मुआफ़ी कराए ऐं सॼी उम्मत खे मुआफ़ करे सुम्हे। मुफ़्ती साहब उलमा फ़रमाइनि था यहूदियुनि जी मसनूआत जो बाइकाट कयो, पर जेके माण्हू यहूदियुनि जी कंपनियुनि में मुलाज़िमत कनि था उन्हनि जे लाइ छा हुकुम आहे? मास्टर आतिफ़ साहब, ईमानी गैरत इहा आहे त इंसानु अहिड़ी मुलाज़िमत खे बि थुक हणे जंहिंसां यहूदियुनि खे फ़ाइदो थिए। दफ़ा करे रोज़ी जा खोड़ ज़राइनि, ॿियो को ज़रियो इख़्तियार करे, हिन वक़्तु पंहिंजी ज़ात खां यहूदियुनि खे नुक़सानु ॾियणो आहे, फ़ाइदो नाहे ॾियणो। अहिड़ो कमु कजे जंहिंसां इसराइलियुनि खे यहूदियुनि खे नुक़सानु पहुचे, लेकिन असांजी ज़ात खां कंहिं क़िस्म जो कोई बि फ़ाइदो यहूदी खे न पुॼे। छो त यहूदी अहिड़ी ज़ालिम क़ौम आहे, जॾहिं मुसलमाननि जे मथां मुसलत थींदी आहे त उनजे बचनि खे बि न छॾींदी आहे ऐं उन्हनि जी ख़वातीन खे बि न छॾींदी आहे। हिन वक़्तु बि तव्हां ॾिठो हूंदो त नंढड़नि मासूम ॿारनि खे बि कोहिनि था पिया, औरतुनि जी इज़त खे पामाल करनि था पिया। त अहिड़ी क़ौम जो पंहिंजी जान माल हर एतबार सां बाइकाट करिणो आहे। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब करो।